सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर तरफ़ां कारसाज़ साने जे 18 वसीअ ते शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर जो जमहूरियत 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं पाकिस्तान जी जमहूरी तारीख़ जो कारोबाब आहे। संदसि जमहूरियत 18 अक्टूबर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जिलावतनी खां पोइ पंहिंजे वतन वापसि आई। शहजल इनाम मेमर जो त काफ़िले ते हमले में केतिरा ई कारकुन शहीद थिया। उन बावजूद शहीद बीबी पंहिंजी जिदोजहद जारी रखी। समय कारकुननि जानियूं कुर्बान करे साबित कयो त जमहूरियत जी राह में कुर्बानी ॾियण खां न किबाईंदा। शहजल इनाम मेमर जो त कारसाज़ सानियो उन्हनि कुवतनि जी नाकामी जी अलामत आहे जेकी आवाम जी आवाज़ खे दॿाइण चाहिनि थियूं। सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर जो चवणु आहे त कारसाज़ सानी खां पोइ पीपल्स पार्टी जमहूरियत आइन ऐं अवाम जी हुक्मरानी जे हक़ लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखी। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ताक़त ते यकीन रखे थी ऐं जमहूरियत जे दिफ़ा लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। सीनियर वज़ीर चयो त कारसाज़ साने जा शहीद क़ौम जा हीरो आहिनि। संदनि कुर्बानीनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर तरफ़ां कारसाज़ साने जे 18 वसीअ ते शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर जो चवणु आहे त 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं पाकिस्तान जी जमहूरी तारीख़ जो कारोबाब आहे। संदसि जमहूरियत 18 अक्टूबर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जिलावतनी खां पोइ पंहिंजे वतन वापसि आई। शहजल इनाम मेमर जो त काफ़िले ते हमले में केतिरा ई कारकुन शहीद थिया। उन बावजूद शहीद बीबी पंहिंजी जिदोजहद जारी रखी। सभई कारकुननि जानियूं कुर्बान करे साबित कयो त जमहूरियत जी राह में कुर्बानी ॾियण खां न किबाईंदा। शहजल इनाम मेमर जो त कारसाज़ सानियो उन्हनि कुवतनि जी नाकामी जी अलामत आहे जेकी आवाम जी आवाज़ खे दॿाइण चाहिनि थियूं। सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमर जो त कारसाज़ सानियो खां पोइ पीपल्स पार्टी जमहूरियत आइन ऐं अवाम जी हुक्मरानी जी हक़ लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखी। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ताक़त ते यकीन रखे थी ऐं जमहूरियत जे दिफ़ा लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे।